पुट मंगायो अथई तोखे भी पंहिंजो आहे। हाँ वट छो मुंहिंजे लाइ पई लगी। अरे तोखे छा ॿुधायां, हिकु त शादीअ में हेॾा कम, मथां वरी ॿार चवनि था त संगीत जी पार्टीअ में सिंधी राग पुराणा थी विया आहिनि, असां त डीजे घुराईंदासीं। ईअं वरी कीअं, सिंधी शादीअ में लाॾा कीअं न ॻाइबा। त मां बि त उहो ई थी चवां। तूं ही ॾिस मां तुंहिंजे लाइ छा खणी आई आहियां, ही अथई सिंधी रीमिक्स लाॾनि जूं सीडियूं। ये हलाईंदे त हर को पेर खणी पियो नचंदे। सच तो मुंहिंजी चिंता ई लाइ छॾी आहे। लगन तो आहे त ॼण कुछ बदलियो ही कान्हे। अॼु बि मास्टर चंद्र जा कलाम सिंध में रेडियो ते गूंजंदा आहिनि ऐं माण्हुनि जे दिलयुनि में समायल आहिनि। मास्टर चंद्र खे अॼु बि माण्हू इन्हीअ चाह सां ॿुधंदा बि आहिनि। हिन शहर, हिन घिटीअ ऐं हिन घर में मास्टर चंद्र जा सिक ऐं सोज़ भरिया गीत संदसि आवाज़ में अञा बि ॿुधण में ईंदा आहिनि। असांखे नाज़ आहे मास्टर चंद्र ते, जंहिंखे अॼु बि सिंध में यादि कयो वञे थो ऐं संदसि गीत सिंध जो हर कलाकार ॻाए थो। पेश आहे तव्हां लाइ सदा हयात मास्टर चंद्र जूं के यादूं। उन वक़्तु अख़बारुनि में पिता साहिब ॾाढा चर्चा हूंदा त मशहूरु हूंदा
त पोइ जीअं अख़बारुनि में घणी दफ़ा ईअं पहिरियों पवंदो त भई मास्टर चंद्र चरियो थी पियो आहे केतिरा दफ़ा, पोइ उहे माण्हू वेंदा ॾिसणु गिदू बंदर में हूंदी चरण जी अस्पताल, त ॾिसणु वेंदा मास्टर चंद्र कहिड़ी कोठीअ में आहे त उतां मुतासिर थी पिता साहिबु रिकार्ड भरियो त उतां ॿुधो हूंदो चंद्र त आहे चरियो पर भला चरण जो दिलि में छा कजे, चरियो बि तो कयो या कंहिं कयो ॿुधाए त सही, रुसण जो कहिड़ो आहे सुहिणा सबबु ॿुधाए त सही। उन खां पोइ जॾहिं संत कंवरराम खे शहीद कयऊं त ॾाढा हुल हलिया त भई मास्टर चंद्र खे मारे छॾियो अथऊं, त पोइ अख़बारुनि वारा ख़ासि हुते आया पिता साहिब वटि, भई असां ॿुधो आहे मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं। अड़े साम्हूं बीठा मूंखां त पुछो मास्टर चंद्र खे मारे छॾियऊं, त उतां मुतासिर थी पिता साहिबु हिकिड़ो ॾाढो सुठो शेर लिखियो आहे जेको मां अक्सर ॻाईंदो आहियां। मां तव्हांखे ॿुधायां, मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठलु आहियां, मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठलु आहियां, न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां, चवनि था वियो चंद्र कुसिजी बराबरि मां कुठल आहियां, मोल आहियां मुहबत में अॻे ई मां मुठल आहियां, अड़े मोए खे केरु मारींदो, हा मोए खे केरु मारींदो, मां जीअरनि खां टुटल आहियां, जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल आहियां। दादा साहिब त जो कलाम जेको न उन जो कलाम त असांजे रूह में अची वियो ऐं उन्हनि जा घणे में घणो वक़्तु गुज़ारियो उन्हनि सां रिकॉर्डिंग ते बि गुज़ारियो। जहिड़े नमूने दादा ॻाईंदा हुआ ऐं उन्हनि जी मुश्क ऐं उन्हनि जे अखियुनि में जेका चमक हूंदी हुई त मां एॾी नंढी थी करे मां सम्झंदसि, छो त जॾहिं दादा ॻाईंदा त उन्हनि सां जेके संत फ़क़ीर साधू उहे रोअंदा हुआ अखियुनि मां पाणी, त मां चवंदी हुअसि अहिड़ो छा था ॻाइनि मुंहिंजा दादा जो ही माण्हू एॾो रोअनि था। त हाणे जॾहिं मां उहे वेन यू गो बैक ऐं मां जॾहिं ॿुधां थी उहे कैसेट्स त उन्हनि में जेको उन्हनि जो आवाज़ु त आवाज़ु बिल्कुलु तमामु ज़बरदस्त, पर लिरिक्स जेके आहिनि उन्हनि जा जेके लफ़्ज़ उन्हनि जी एॾी डीप मीनिंग मूंखे ख़बर न हुई त हीउ जेको आहे कहिड़े कलाम में कहिड़ी उहा ॾियनि था नसीहत। पैदाइश वक़्तु पिता साहिब खे ज्योतिषीअ चयो त भई जेको आहे ॿार उहो अॻिते हली ॾाढो नालो कढंदो ऐं उनजो जनमु हर साल मल्हाइजो। पिता साहिब जे उन ज़माने खां वठी उनजो जनमु अॼु ताईं मल्हाईंदा पिया था अचो, 103 साल थी विया। उन वक़्तु बि वॾा वॾा प्रोग्राम थींदा हुआ ठारूशा में, संत कंवरराम उते ॻाए विया आहिनि पिता साहिब जे जनम ते, वॾा वॾा कलाकार जेके उन ज़माने जा उहे बि उन्हनि में हिसो वरितो आहे ऐं अॼु ताईं उहो असां कयूं था। मास्टर चंद्र संगीत अकेडमी असां शुरू कई, सम्झो उनखे 15 साल थिया, 15 साल थिया। असां पोइ उहो जेको पिता साहिब जो जनमु सुठे सुठे ऑडिटोरियम में मल्हाईंदा आहियूं। हितां जे जेके गैर सिंधी जेके कलाकार आहिनि, अनूप जलोटा, मना डे, कविता कृष्णमूर्ति वग़ैरह वग़ैरह, उन्हनि खे असां पिता साहिब जो कलाम यादि कराए ॻाराईंदा आहियूं। हाणे नंढनि नंढनि जेके यंगस्टर्स आहिनि, जवाननि खे मां उन्हनि खे ट्रेनिंग ॾींदो आहियां। उन्हनि खे पिता साहिब जा जेके ओरिजिनल कलाम आहिनि, जेके तर्ज़ूं आहिनि, जेके रिकॉर्ड भरिया पिता साहिब, जेके उन्हनि जो तइदाद तमामु सवन में आहे, त उहे तर्ज़ूं हींअर कमु अची रहियूं आहिनि। मास्टर चंद्र अकादमी तरफ़ां मास्टर चंद्र जो 108 जनम ॾींहुं मल्हायो वियो 27 डिसेंबर ते, जिते केतिरनि ई उसरंदड़ कलाकारनि मास्टर चंद्र जो गीत ॻाए मुअज़्ज़िज़ महिमाननि खे मोहियो। अमेरिका मां गोपचंद्र ऐं संदसि सुपुत्र हरेश बि हिन मौक़े ते हाज़िर हुआ। मास्टर चंद्र जा गीत ॻाए सभिनी खे हुननि खूब विंदरायो। महेश चंद्र यादि ताज़ा कई मास्टर चंद्र जो गीत ॻाए वॼ वॼड़े घड़ा, वॼ वॼड़े घड़ा। तोखे चाहनि सब दिल वारा, तोखे चाहनि सब दिल वारा, तोखे। हिन मौक़े ते भगत प्रकाश ऐं संदसि साथी अञा त ऐट मां नंढड़ी आहियां मास्टर चंद्र जो ॻायल गीत ॿुधायो। ओ नंढड़ी 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 आया, नंढड़ी 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 आया, अञा ऐट मां नंढड़ी आया, ऐट अञा मां नंढड़ी आया, वॾी बि नेठ त थींदसि, वॾी बि नेठ त थींदसि, माइट मुंहिंजो मङणो कराईंदा, जवान
दस नंढड़ी 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 आया नंढड़ी नंढड़ी मां नंढड़ी आया हेठ अञा मां नंढड़ी आया। ऐं नीरू जया ऐं कपिल आसराणी गॾिजी करे हिकु नंढो स्किट कयो पति पत्नी ऐं हू ऐं काफ़ी खिलायो। केतिरनि शख़्सियतुनि खे मास्टर चंदर अवॉर्ड ॾेई संदन सिंधी ॿोलीअ लाइ कयल शेवाउनि जो क़दुरु कयो वियो। मास्टर चंदर केतिरनि ई फिल्मुनि में गीत ॻाता, अदाकारी कई ऐं दर्शकनि खे मोहियो। अॼु बि अबाणा जो ही गीत वञनि था लॾींदा वञनि था माण्हुनि जे अखियुनि मां आब आणे छॾे। वञनि था उदासी वञनि था वतन खे छॾींदा छॾे साद सूफ़ी वञनि था लॾींदा वेंदूं सभेई वञनि था पलींदा अल्लाह ॼाणे आख़िरी कॾहिं मेल थींदा। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था यार पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था वो छॾींदा वञनि था। है पका पुराणा है वतन जताना है मिठाया बाणा है पका पुराणा है वतन जताना है मिठाया बाणा। छॾे कुतब बेदिल ऐं बेकस जा डेरा छॾे शाह स्वामी दलपत जा डेरा दरागन खां अॼु दूर थींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था। है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा। छॾे पंहिंजे सिंधू नदीअ जा किनारा अबाणा यझाए छना प्यारा प्यारा पुराणनि पखनि खे पटींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था। है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा। छॾे ज़िंदह पीरोई सखर साध बेलो वसन घोट रोहन पारू शाहद मेलो जुदाई संदो दाग ॾींदा वञनि था वो पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था। है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा है पका पुराणा है वतन जताना है मिठा बाणा है मिठा बाणा है मिठा बाणा है मिठा बाणा। असांखे तव्हांजा मेल्स ऐं राया मिलंदा आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजा सजेशन्स ऐं कमेंट्स पढ़ी। त ईअं ई तव्हां पंहिंजा मेल्स ऐं राया मोकिलींदा रहो ऐं ॾिसंदा रहो ॾेखारींदा रहो पंहिंजनि खे वॾनि खे ऐं नंढनि खे सिंधी सुञाण।